दादू प्रेस क्लब कॉन्फ्रेंस हॉल में सैयद जंगल शाह अवल लकियारी मेला कमेटी दादू पारा हुसैनी पब्लिकेशन जे तावन सां आकायदो जान हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की आमद बासादत की खुशी में नातिया मुशायरो मीलाद शरीफ की महफ़िल सजाई वई। तलावत कलाम पाक सां शुरू कई वई। नात ख़्वान उस्ताद हुरल हैदरी तारिक कादर सिंधी अज़ीज़ चारण अयाज सैफी नात ॿुधाए महफ़िल के 4 चंड लगाए छॾिया। सदारती ख़िताब कंदे साईं हिदायत हुसैन शाह चयो त हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजो आख़िरी नबी ऐं ॿिन्ही जहाननि जा सरदार आहिनि, जंहिंजी पैरवी सां दुनिया ऐं आख़िरत जी कामयाबी हासिल आहे। जेके इन ये रस्ते ते हलिया उहे सदाईं कामयाब थिया। महिमान ख़ासि बुज़ुर्ग शाइर सैयद जाफ़र शाह, एज़ाज़ी मेहमान दुखी दाऊद सुमरो हुआ। मुशायरे में फनकारन हुबदार तकीरानी सिकंदर सुमरो तरन्नुम में कलाम पेश कया। शायरन सैयद जाफ़र शाह, सदफ हुसैनी, बहजाद सिंधी, शकूर चारण, अली बलोच, खान हैदरी, नूरुद्दीन सागर, ताबिश बुखारी, सिजाद यूसुफ, रूह रकियानी, आसी बदर चन्ना ऐं ॿियनि पंहिंजो नातिया कलाम तरन्नुम में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुज़ूर में नज़राना अक़ीदत पेश करे दाद वरितो। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची